हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। श्रीमद् भागवत गीता अध्याय 9 श्लोक नंबर 8। भगवान चवे तो, मां सारे जगत जी उत्पत्ति जो मूल कारण आहियां। मूंखां ही सारो जगत परवर्त थिए थो। इहो ई सम्झी बुद्धिमान पुरुष सियाणा माण्हू श्रद्धा सां मुंहिंजी प्रेम सां मुंहिंजी भक्ति कनि था। जीअं लहरूं पैदा बि जल मां थियनि थियूं, आसरो बि जल जो अथनि ऐं वरी लीन बि जल में ई थी वञनि थियूं, तीअं हिन सारे संसार जो आधार रुगो हिकु परमात्मा ई आहे। उहो ई उन जो मूल कारण आहे। उन मां ई सभु कुझु निकितो आहे। उन में ई सभु कुझु रहे थो, हले थो, चले थो, घटे वधे थो ऐं वरी समाइजे बि उन ई में थो वञे। इहो जेको ॼाणे थो उहो ई ज्ञानवान ऐं भॻवान जो सचो भॻत आहे। दुनियावी माण्हू संसार जी उत्पत्ति ॿाहिरें पदार्थनि मां थो सम्झे ऐं उन ई पदार्थनि में संदसि मोह रहे थो। ज़ाल, पुत्र, धीअ ऐं ॿिया मित्र ॾिसी हू ख़ुशि थिए थो। दुनिया जा पदार्थ पाए हू फूंदिजी थो पवे, पर उन्हनि मां के जीव या पदार्थ हलिया वञनि था त हू रो साम्हूं थो करे, दुखनि में गलतान थी वञे थो। सियाणो माण्हू इन सभिनी खे अंत ॼाणी उन्हनि जे मिलण ते ना ख़ुशी ऐं ना हली वञण ते दुख थो सम्झे। परमात्मा जी भक्ति परमात्मा जे रूप थिए करणु घुरिजे। जीअं प्रहलाद भगत जो चवणु आहे त हर हंधि विष्णु ई विष्णु आहे, ॿियो कुझु आहे ई कोन। पाण खे चेतन ऐं साखी सम्झी चेतन ऐं साखी ब्रह्म जो ध्यानु धारिजे। उनखे ई सचो ज्ञान थो चइजे। उन ज्ञान सां गॾु प्रेम ऐं निम्रता वरी भक्ति बि ज़रूरी आहे। ध्यानु हुअणु घुरिजे गोपियुनि जहिड़ो, जो उन ध्यान में वणनि ऐं गुलनि, पशुअनि ऐं पखियुनि, ॿूटनि, पोपटनि ऐं भंवरनि खां पियूं पुछनि त असांजो कृष्ण ॾिठो अथव। हाणे ॾिस, एॾो मगन आहिनि भॻवान जे प्रेम में, हिन खे ख़बर कोन थी पवे त असीं कंहिंखां पुछूं पिया। कॾहिं वण कंहिंखे जवाबु ॾिनूं, कॾहिं पशु पखी कंहिंखे जवाबु ॾिनूं। अगरि कंहिंसां प्रेम करिणो आहे त भॻवान सां कयो। भॻवान जहिड़ो प्रेम ॿियो को दुनिया में कोन थो करे। ईअं कंदे कंदे आख़िर हू ख़ुदि कृष्ण रूप थी वियूं। आख़िर में हिकु गोपीअ खे ॾाढो अभिमान हुओ त बिल्कुलु सुंदर आहियां, ॿियूं गोपियूं रास मंडल में वञनि, पर ही बिल्कुलु बेपरवाह। ॿियूं पूरे वृंदावन जूं गोपियूं हिन खे रास लीला में हलाइण लाइ चवनि त ही चवे त मूं ॾिठो आहे अव्हां जो कन्हैयो। आख़िर हिकु ॾींहुं ख़्यालु कयई त ही जो सभु कृष्ण कृष्ण करे हुन मथां बावरियूं आहिनि, चरियूं आहिनि, सो ॾिसां त सही त हिन में आहे छा अहिड़ो। हिकु ॾींहुं शाम जो ॾीए ॿारण जे बहाने जसोदा माता जे घर वई, जो उन ॾींहं में ॾीआ हिकु ॿिए जे घरनि मां वञी ॿारे अचिबा हुआ ऐं बाहि ॿारण लाइ टांडो बि खणी अचिबो हुओ। उहो वेही कृष्ण बीठो हुओ, हथ सां ॾीओ ॿारे रही हुई, पर दृष्टि ऐं ध्यानु कृष्ण में लॻल हुयुसि। कृष्ण बि सोचियो त हिन खे पंहिंजे सूंहं जो अभिमान आहे, सो अहिड़ी मत्स्य माया वधाई जो हिन खे कृष्ण में अहिड़ो ध्यानु लॻी वियो जो हिन जो मोहींदड़ मुखड़ो ॾिसी ॾीओ ॿारींदे अग्नि संदसि आङुरियुनि ताईं पहुची वई, मगर हिन जो ध्यानु न टुटो भॻवान मां। ॾीओ ॿारियईं पे, हिन जे कपिड़नि खे, हिन जे हथ खे सेक अचणु लॻी, सड़णु लॻो हिन जो हथु, पर हिन खे को ध्यानु ई कोन हुओ, छो त भॻवानु हिन जे मथां माया ई अहिड़ी छॾी हुई, हिन जो ध्यानु ई न टुटो। इहा भॻवान जी हिते कृपा आहे जो अहिड़ी वृत्ति थी। ऋषि मुनि बि उन लाइ पिया तपस्याऊं कनि त शरीर जो अध्यास ई ध्यानु वक़्तु न रहे। हिन गोपी जो मन बि भॻवानु अहिड़ो क़ाबू करे छॾियो जो आङुरियूं बि सड़ी वियसि पर सिध न पयसि। भॻवानु पंहिंजो हिकु मोहिनी मंत्र
हिन तां छिके वरितो त हू सुजाॻ थी। सम्झाईं त ॿियूं गोपियूं सच थियूं चवनि, मुंहिंजो ई ॾोह हुओ जो अहिड़ी मिठड़े कन्हैये जो दर्शन न थे कयमि। मन जहिड़ो ऐं जंहिंजो ध्यानु करे थो अहिड़ो ई उनजो रूप थी पवे थो। सभिनी में इहा शक्ति आहे, रुगो मन खे एकाग्र करिणो आहे। हर को भॻवान खे पाए सघे थो, भले हू केरु बि हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, भले ऋषि मुनि हुजे या को आम इंसान हुजे या को गृहस्थी हुजे। सिर्फ़ु पंहिंजे मन खे एकाग्र करे तो भॻवान खे आराम सां पाए सघे थो। हिन सारे संसार जो न फ़क़ति निमित कारण आहे पर उपादन कारण पिणु मिट्टी जा बर्तन मिट्टी रूप आहिनि पर ठाहिया कुंभार आहिनि। मगर सारो संसार पैदा बि परमात्मा मां ई थिए थो, यानी उन जो रूप ई आहे ऐं ठाहिण ऐं बनाइण वारो बि परमात्मा पाण आहे। मतिलबु त सभु कुझु उहो ई आहे, ॿिए कारण हिक ॿिए खां जुदा न आहिनि। केरु सवाल करे त ॿिए कारण भॻवान पाण कीअं थींदो? उत्तर आहे त मकड़ी पाण मां ई ॼारो कढी ॼारो ठाहे थी, यानी उपादन ऐं निमित ॿई करण पाए ई आहे। परमात्मा बि सभु कुझु पाण मां ई पियो ठाहे ऐं वरी ॾाहे ऐं वरी सभु कुझु समाइजे बि उन जे अंदरि पियो। ब्रह्मा परमात्मा जो हिकु हथियो आहे, न त सारो संसार ठाहिण वारो हिकु ईश्वर आहे। सिर्फ़ु हुनजो हथु आहे त न त सारो संसार ठाहिण वारो हिकु ईश्वर आहे ऐं पाण मां ई थो सभु कुझु पैदा करे। अर्जुन उन ते सवाल कयो त बुद्धिमान पुरुष कीअं थो अव्हां जो भॼन कनि ऐं उनजो फल कहिड़ो आहे जेको उन्हनि खे मिले थो? भॻवानु हिन जो जवाबु सुंदर अंदाज़ में ॾिए थो, जेको पाण नेक्स्ट कथा में ॿुधंदासीं। चओ जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी त हिन कथा में जेकी बि सम्झाणी हुजे उन ते गौर करे अमल कजाऊं ऐं पंहिंजनि सां गॾु हिनखे ज़रूरु शेयर कजाऊं। चओ जय सिया राम।